बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में दही खणी उन में थोड़ो लूणु, थोड़ी कुटियल थूम ऐं थोड़ा ॻाढ़ा मिर्च ऐं थोड़ो ज़र्दे जो रंग विझी मिक्स कंदासूं। उन सां गॾु ई शामिल कंदासूं असां पीठल गरम मसाले जी चुटकी, थोड़ो चुटकी गरम मसालो विझी मिक्स करे हिकिड़े पासे रखंदासूं। हाणे असां मुर्गीअ जा पीस खयां आहिनि, उन्हनि खे चङी तरह कट लॻाईंदासूं। कट इन लाइ त जीअं चङी तरह असां जेको मसालो ठाहियो आहे उहो मुर्गीअ जे अंदरि ताईं वञे हली ऐं मुर्गी आराम सां ॻरी बि वञे। पोइ ही कट लॻाया मुर्गीअ जा पीस असां दहीअ वारे मसाले में असां भिॼाए रखंदासूं। तक़रीबन 10 खां 15 मिंट ढके रखे छॾींदासूं। 10 खां 15 मिंटनि खां पोइ असां इहा मुर्गी खणी दहीअ वारी हिकु फ्राई पैन में विझी या कंहिं थांव में विझी ढके ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं दहीअ जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं सॼो मसालो भुॼी वञे, मुर्गीअ जा पीस बि ॻरी वञनि चङी तरह ऐं ख़ुश्क थी वञनि, पोइ इन्हनि टिकनि खे खणी असां जे टांडा आहिनि कोयलो त उन ते सेकींदासूं, न त असां गैस ते ई चङी तरह टिकनि खे सेके ब्राउन कंदासूं ऐं पोइ प्लेट में लाहे रखंदासूं ऐं मथां लॻाईंदासूं लीमो ऐं चाट मसालो। तयारु आहिनि असांजा लज़ीज़ ऐं मज़ेदार टिक्का, घर में आसानी सां तयारु थींदड़।